अस्सलाम वालेकुम। हमारा ॾिसी रहिया आहियो सोनी सिंध न्यूज़। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे में शहर शहदाद कोट मां मुख़्तलिफ़ हंधनि तां मातमी जुलूस निकिरी चुका आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां सां शहदाद कोट मां सोनी सिंध न्यूज़ जो रिपोर्टर मौजूदु आहे सरदार अली मखन। अचो त वधीक तफ़सील वठूं। जी सरदार अली मखन, नाज़रीन खे वधीक तफ़सील ॾिजो। नाज़रीन, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मौला हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे जे सिलसिले में शहर शहदादपुर जे तक़रीबन 20 खां मथे इमाम बारगाह जो जुलूस निकिरी चुका आहिनि। अज़ादारी जे मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी जे लिहाज़ खां तमामु सख़्त सिक्योरिटी कई वई आहे ऐं इंतज़ामिया बि पंहिंजा फर्ज़ अंजाम ॾेई रही आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मातमी जुलूसनि जो सफ़र जारी ऐं सारी आहे, जेको सवन जे तइदाद में अज़ादार मौजूदु आहिनि ऐं नंगरानी इमाम बारगाह जो नुआ खान, सिंध जो मशहूर ज़वार ज़ुल्फ़कार खान मरखंड ऐं तस्वर हुसैन नुआ खानी करे रहिया आहिनि। इमाम बारगाह हैदर अली शाह जे नुआ खान सिंध जो मशहूर शबीर समो करे रहिया आहिनि। उहे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहिनि। सिधो वञी शहर जे मेन चौक कोटमोड़ चौक ते वञी शाम जो आज़ादारी थी वेंदी, बाद मजलिस तय कई वेंदी। उन खां बाद हू पंहिंजी वापसी वञी जुलूस बरामद थींदा। उन खां बाद में दुआ घुरी वेंदी। ऐं कैमरामैन आमिर अली सां गॾु सरदार अली मरखंड, सोनी सिंध न्यूज़, शहदाद कोट। ख़बरनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सोनी सिंध न्यूज़।